इस्लामाबाद हाई कोर्ट लापता माण्हुनि खे बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला केस जी ॿुधणी दौरान लापता माण्हुनि जी बाज़ियाबी जो हुकुम ॾींदे चयो आहे त अदालती हुकुम ते अमल न थियो त वज़ीर आज़म अदालत में पेश थींदो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इहा हक़ीक़त आहे त कोई कुझु बि न पियो करे। हिन वक़्तु केतिरा ई शहरी लापता आहिनि। अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त हिन वक़्तु 600 माण्हू लापता आहिनि। चीफ जस्टिस कावड़ जो इज़हार कंदे चयो त हेतिरी पुलिस भर्ती कई वई आहे त पोइ उन्हनि जो कमु कहिड़ो आहे। अदालत लापता माण्हुनि जी बाज़ियाबी जो हुकुम ॾींदे केस जी ॿुधणी 9 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। हिकु भेरो ॿी ख़बर खे आगाह कंदा हलूं। इस्लामाबाद हाई कोर्ट लापता माण्हुनि खे बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला केस जी ॿुधणीअ दौरान लापता माण्हुनि जी बाज़ियाबीअ जो हुकुम ॾींदे चयो आहे त अदालती हुकुम ते अमल न थियो त वज़ीर आज़म अदालत में पेश थींदो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इहा हक़ीक़त आहे त कोई कुझु न पियो करे। हिन वक़्तु केतिरा शहरी लापता आहिनि। अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त हिन वक़्तु 600 माण्हू लापता आहिनि।